कैंसर दुनिया में मौत जो सबबु बणिजण वारो ॿियो वॾो सबबु सम्झियो वेंदो आहे, पर हिन मर्ज़ जे लॻभॻि 50% केसनि खे रोकणु मुमकिन आहे। जीन्स समेत कुझु अहिड़ा अंसर आहिनि जिन जी रोकथाम त मुमकिन नाहे, पर हिन मूज़ी मर्ज़ जे केतिरनि ई अंसरनि खां सवलाईअ सां बची ज़रूर सघिजे थो। अमेरिका जे रिटगर्स कैंसर इंस्टीट्यूट जे माहिरनि तरफ़ां कैंसर खां बचण जा कुझु तरीक़ा ॿुधाया विया आहिनि, जेके असां तव्हां सां शेयर कयूं था। माहिरनि जो चवणु आहे त सुठी सिहत जे लाइ बहितरीन खुराक, जिस्मानी सरगर्मियुनि खे मामूल बणाइण ऐं जिस्मानी वज़न खे बरक़रार रखण जा केतिरा ई फ़ाइदा आहिनि। इन्हनि टिन्ही तरीक़नि ज़रिए न रुॻो कैंसर जे मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा ख़तरा घटिजी वेंदा आहिनि, पर गॾियल सिहत ऐं ज़िंदगीअ जो मयार बि बहितर थींदो आहे। माहिरनि ॿुधायो त अन्न, सब्जियुनि, मेवनि, दालियुनि, फरियुनि जो घणो इस्तेमालु, खंड, ॻाढ़े गोश्त, फास्ट फूड्स ऐं ॿियनि तेज़ पकल खाधनि जे घटि इस्तेमाल खे यकीनी बणायो वञे। साॻी रीति जिस्मानी वज़न खे बरक़रार रखण जे लाइ वर्ज़िश खे ज़िंदगीअ जो मामूल बणायो वञे। हुननि चयो त शराब जे इस्तेमाल सां कैंसर जे केतिरनि ई क़िस्मनि जा ख़तरा बि वधी वेंदा आहिनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk